नओं ॻोठ में राति चोर दुकान जा ताला टोड़े ॿ रिक्शा चोरी करे विया। मौजूदा SHO जी मुक़ररी दौरान सवें वारदातूं थी चुकियूं। तफ़सीलन मूजिब दरगाह सदरदीन जे भरिसां चोर दुकान जा ताला टोड़े दुकान अंदर सिराज मंगी ऐं मंसूर मंगी जा बीठल ॿ रिक्शा चोरी करे विया। नओं ॻोठ शहर में सियासी ऐं समाजी अॻवाननि ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कंदे चयो त नओं ॻोठ शहर में 2 सालनि खां मुक़रर SHO सैयद तुफ़ैल अहमद शाह ऐं ASI गुफ्तार जी कारकर्दगी ज़ीरो आहे। हिननि जी मौजूदगी में हर राति चोरियूं थी रहियूं आहिनि ऐं पुलिस कुझु बि नथी करे। नओं ॻोठ शहर जी अवाम SP दादू ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त SHO सैयद तुफ़ैल अहमद शाह ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं चोरी थियल सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज करण जो ऐलान करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।